मक़तूल नाज़िम जोखे जे क़त्ल जी जांच जारी आहे। पुलिस शहीद नाज़िम जोखे जी मोबाइल फोन ऐं कपड़ा कुओ मां हथ करे वरिता। वफ़ाक़ी सरकार केस में नामज़द ॿिनि परॾेनि जा तफ़सील हासिल करण लाइ गॾियल इमारतुनि जे सफ़ारतखाननि सां राब्तो कयो आहे। सफ़ारतखाननि खे ख़त लिखी तफ़सील तलब कया विया आहिनि, जॾहिं त हिकु वधीक जवाबदार कलीम सालार जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वई आहे। होॾां मक़तूल जे भाउ ऐं केस जे फ़रियादी अफ़ज़ल जोखे मौजूदा JIT ते बेइतमादी ज़ाहिर कई आहे। अफ़ज़ल जोखे IG सिंध मुश्ताक मार खे ख़त लिखी जांच लाइ नई गॾियल जांच टीम जोड़ण जो मुतालबो कयो आहे। अफ़ज़ल जोखे IG सिंध खे लिखियल ख़त में चयो त हू पुलिस जी जांच मां मुतमिन नाहे, जांच लाइ गॾियल जांच टीम जोड़ी वञे। हुन चयो त नाज़िम जोखे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल न आहिनि कया विया। हेल ताईं मुख्य जवाबदार जाम अवेस खां सही जांच न आहे थी। ख़त में अफ़ज़ल जोखे चयो त जाम अवेस खे MP तौरु ट्रीट कयो पियो वञे ऐं संदसि महिमाननि खे जवाबदार तौरु नामज़द नाहे कयो वियो। अफ़ज़ल जोखे चयो त नाज़िम जोखे जे क़त्ल केस जी जांच लाइ SSP तनवीर आलम होडे जी सरबराही में नई JIT जोड़ी वञे। हुन चयो त JIT में AIGP फाइनेंस इंस्पेक्टर सिराज लाशारी, DSP गुलाम अली जुमानी, मेजर रैंक जो रेंजर्स ऑफिसर ASI MI FIA ऐं IB जा नुमाइंदा शामिल कया वञनि।